हेलो दोस्तों, यूट्यूब जे हिन सिंधी इंफॉर्मेटिव वीडियोज़ में असां मांखे ख़ुशामदीद था चऊं। मां आहियां समद ख़ान लाशारी। दोस्तों, असां जेका वीडियो तव्हांखे ॾेखारण वारा आहियूं तिन में असां 3 बेसिक स्टेप तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं जेके सक्सेस लाइ तव्हांखे घणा काराइता या कमु अचण वारा आहिनि। दोस्तों, दुनिया जे कंहिं अज़ीम लीडर इहो चयो आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं ग़रीब जे घर में पैदा थियो था त इन में तव्हांजो को कसूर न आहे, पर जेकॾहिं तव्हां ग़रीबत ऐं मुफ़लिसी में ई मारिया वञो था या कॾहिं मरी वञो था त इन में तव्हांजो पंहिंजो कसूर आहे। छो जो ग़रीब जे घर में पैदा थियणु को वॾो ॾोह न आहे, उहो तव्हांजे हथ या वस में न आहे, उहो अलाह ताला या भॻवान जे हथ में आहे त हू तव्हांखे कंहिं ग़रीब जे घर में पैदा थिए थो करे थो। पर जेकॾहिं तव्हां उन ग़रीबी में मरी था वञो पिया त इन में तव्हांजो पंहिंजो कसूर आहे। छो जो रब पाक या भॻवान तव्हांखे पंहिंजो दिमाग़ु ॾिनो आहे, तव्हांखे हिकिड़ी कुवत ॾिनी आहे, तव्हांखे सोच ऐं वीचार ॾिनो आहे। तव्हां पंहिंजे उन सोच ऐं वीचार सां, तव्हां पंहिंजे उन कुवत सां पाण खे ठाहे था सघो, पंहिंजो दुनिया में नालो करे था सघो पिया। त दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं 3 बेसिक स्टेप कामयाबी लाइ। दोस्तों, तव्हांखे हिते असां ॿुधाईंदा हलूं त दुनिया जा जेके बि वॾा कामयाबु तरीन इंसान आहिनि, अगरि तव्हां उन्हनि जी हिस्ट्री खणी ॾिसो त उन्हनि मां काफ़ी तरहनि पंहिंजी ग्रेजुएशन बि पूरी न की, उन्हनि वटि के वॾियूं डिग्रियूं न हुयूं, उन्हनि वटि के वॾे टेक्निकल जेके डिप्लोमा हूंदा आहिनि उहे न हुया, या उन्हनि वटि को वॾो तजुर्बो न हुयो, त हुननि पंहिंजी फील्ड में को वॾो अरसो गुज़ारियो हुजे जंहिंजे करे हू कामयाबु थिया हुजनि। पर उन्हनि पंहिंजे दिमाग़ी हैसियत खे, पंहिंजे दिमाग़ी ताक़त खे ॼाणींदे कंहिं बेसिक जेके असूल आहिनि पंहिंजे प्रोफेशनल लाइफ में उन्हनि खे यूज़ कंदे, उन्हनि टर्म्स खे यूज़ कंदे पंहिंजे फील्ड में एतिरो नालो कमायो जो अॼु पूरी दुनिया उन्हनि खे सुञाणे थी पई। जंहिंमें ख़सूसन फेसबुक जो बानी मार्क ज़करबर्ग हुजे, या माइक्रोसॉफ्ट जो बानी हुजे, या को वॾा अमीर ताजिर जेके हुजनि जिन में बिल गेट्स आहे, या जिन में अंबानी ग्रुप आहे, इहे सभई जेके आहिनि इन्हनि पंहिंजे दिमाग़ खे असूली तौरु उनखे सही सिमत में हलाए, उनखां सही कमु वठंदे पंहिंजे जेको प्रोफेशनल लाइफ आहे उनखे पंहिंजे प्रोफेशन में पंहिंजे धंधे खे कीअं वधायो आहे, उन्हनि कहिड़ा स्टेप खयां आहिनि, अॼु असां तव्हांखे उन्हनि जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों, पंहिंजे कंहिं बि फील्ड में वञण खां पहिरियां तव्हां सभ खां पहिरियां इहो ध्यानु रखो त तव्हांजो दिमाग़ु हाज़िर हुजे। छो जो कंहिं बि धंधे में, कंहिं बि कम में तव्हांजे दिमाग़ जो हाज़िर रहणु तमामु लाज़मी जुज़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि, असां सभिनी खां पहिरियां जेको स्टेप बाय स्टेप तव्हांखे ॿुधाइण हलूं था पिया, त असां बि तव्हांखे इहा ई रिक्वेस्ट कंदासीं त असांजी हिन पूरी वीडियो खे तव्हां ध्यान सां ॿुधंदा। जेकॾहिं तव्हां ध्यान सां ॿुधो त मां तव्हांखे 100% गारंटी सां इहो चई थो सघां त तव्हां हिन मां घणो कुझु पिराए था सघो। दोस्तों, सभिनी खां पहिरियों जेको स्टेप आहे, जेको तव्हां नंबर 1 में तव्हांखे अॼु असां तव्हांजे लाइ रखियो आहे, उहो आहे रिसीविंग। जेकॾहिं तव्हां वटि को बि डेटा अचे थो, या तव्हांखे को का ॻाल्हि करे थो पियो, या कंहिं बि शइ जे बारे में तव्हां का ॼाण हासिलु कयो था, त उनजो जेको डेटा रिसीविंग आहे उनखे तव्हां गौर फिकर सां ॿुधो। यानी जॾहिं तव्हां उहो डेटा रिसीव कयो था पिया त पंहिंजे माइंड जी पूरी अटेंशन, पंहिंजे माइंड जी 100% अटेंशन तव्हां उन ॻाल्हि ध्यानु ॾियो, उन ॻाल्हि ॾे ध्यानु ॾियो ऐं उनखे सही तरीक़े सां इनकोड कयो, पंहिंजे दिमाग़ में रिसीव कयो त उहो साम्हूं वारो जेको डेटा आहे उहो छा आहे ऐं छा जे बारे में हू चए पियो। इहो पूरो डेटा तव्हां जेकॾहिं कलेक्टिवली पंहिंजे रिसीव या रिकॉर्ड कंदा वेंदो पंहिंजे दिमाग़ में, उनखां पोइ ॿियो जेको स्टेप ईंदो उहो ईंदो उन सॼे डेटा खे ऑब्ज़र्वेशन करण जो। सेकेंड स्टेप आहे ऑब्ज़र्वेशन, यानी तव्हां जेको डेटा रिसीव कयो उन जे ऑब्ज़र्वेशन तव्हां कीअं कंदो, उन डेटा खे पंहिंजे दिमाग़ में कलेक्टिवली उन डेटा खे जेको तव्हां फीड करे या उन डेटा मां जेको अक्स या नतीजो कढंदो उहो कीअं कंदो, उहो तव्हां उनखे ऑब्ज़र्व करे कंदो। मिसाल जे ॻोल्हि, अगरि तव्हांखे को माइक्रोसॉफ्ट या कंहिं सॉफ्टवेयर जे बारे में ॿुधाए थो पियो, तव्हां फस्ट ऑफ ऑल उनजी जेका बेसिक इंफॉर्मेशन आहे उन डेटा खे रिसीव कंदो ऐं उन खां बाद जेको आहे तव्हां उन ते ऑब्ज़र्वेशन कंदो। उन पूरे डेटा में जेका तव्हांखे इंफॉर्मेशन मिली आहे उन इंफॉर्मेशन खे ऑब्ज़र्व करे तव्हां पंहिंजे दिमाग़ खे इन सिमत हलाईंदो त उहो जेको डेटा असांखे मिलियो आहे उन जे तहत ही सॉफ्टवेयर या ही मशीन कीअं कमु करे पई। ऐं इन ॿिन्ही अमलनि खां पोइ जेको लास्ट में अमल अचे थो पियो उहो आहे रिज़ल्ट। यानी जॾहिं तव्हां सही तरीक़े सां रिसीव कयो, डेटा कलेक्ट कयो ऐं उनखां पोइ उन डेटा ते तव्हां ऑब्ज़र्वेशन कई, उन डेटा खे ऑब्ज़र्व कयो,
उन डेटा जी तव्हांखे ख़बर पइजी वई ही छा बारे में डेटा आहे ऐं हिन डेटा जी मीनिंग यानी माना छा आहे, त उन खां बाद में जेको लास्ट स्टेप अचे थो पियो उहो आहे रिज़ल्ट। जी दोस्तो, जॾहिं तव्हां सुठे तरीक़े सां रिसीव करे छॾियो, ऑब्ज़र्वेशन करे छॾी, उन खां बाद जेको तव्हांजो रिज़ल्ट निकिरंदो, इहो मां तव्हांखे गारंटी सां चई थो सघां त उहो तव्हां रिज़ल्ट जेको कढंदव उन जे रिसीविंग ऐं ऑब्ज़र्वेशन खां पोइ, त उहो तव्हांजो 100% बिल्कुलु करेक्ट रिज़ल्ट निकिरंदो ऐं उहो ई रिज़ल्ट तव्हांजे ज़िंदगीअ में तव्हांखे सही फ़ैसिला करण में मदद कंदो। त दोस्तो, जेकॾहिं तव्हां बि ज़िंदगी में कामयाबु थियणु चाहियो था त इन्हनि टिनी स्टेपनि ते पंहिंजो हमेशह ध्यानु ॾियो ऐं कोशिशि कयो त हमेशह कंहिं बि फील्ड में भले तव्हां कमु कयो, तव्हां कंहिं बि कारोबार में कमु कयो, तव्हां पंहिंजे पढ़ाई जे लाइ जेकॾहिं तव्हां महिनत था कयो पिया, त उन में बि हर शइ में तव्हां इहे 3 असूल जेकॾहिं इस्तेमालु कंदा, तव्हां ज़िंदगीअ में हमेशह कामयाबु रहंदा। पहिरियों तव्हांजो रिसीविंग डेटा, ॿियो तव्हांजो ऑब्ज़र्वेशन ऐं टियों रिसीविंग ऐं ऑब्ज़र्वेशन खां पोइ जेको तव्हांजो रिज़ल्ट आहे। इन खे सॼे खे पंहिंजो हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि त फेरिस्ट वाइज़ जा हिकिड़े स्टेप बाय स्टेप जेकॾहिं इन खे कंदा हलंदा, उहो पंहिंजे प्रेज़ेंस ऑफ माइंड सां, यानी दिमाग़ खे तव्हां हाज़िर रखी करे जेकॾहिं इहे 3 स्टेप कंदा त तव्हां पंहिंजी दुनिया जे हर अमल में कामयाबु ईंदा। दोस्तो, मूंखे उमेद आहे त अॼु जी अव्हांखे हीअ शॉर्ट वीडियो तमामु घणी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त असांजे हिमत अफ़ज़ाई लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो ते पंहिंजा कमेंट लाज़मी ॾियो। मिलंदासीं अॻी वीडियो में, तेसीं ताईं लाइ अल्लाह हाफ़िज़।